मुख़्तलिफ़ इलाइक़नि में काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। नासिन ठटे वेझो गगर फाटक वटि बि काफ़िलनि खे रोकियो वियो आहे, जंहिं सबबि कारकुननि पारां एहतिजाज कयो आहे। बैरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ ठटे मां निकितल काफ़िले खे गगर फाटक वटि बि रोकियो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस पारां काफ़िलनि खे रोकियो पियो वञे। सियासी समाजी अॻवाननि पारां काफ़िलनि खे रोकण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे, नारेबाज़ी बि कई आहे। सियासी समाजी अॻवाननि सां चकरिन खां पोइ पुलिस अटाला तलब कया विया आहिनि। पुलिस ऐं कारकुननि विच में मुंहमारी बि थी आहे, नारेबाज़ी कई वई आहे। कारकुननि पारां बैरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ ठटे मां निकितल काफ़िले खे गगर फाटक वटि रोकियो वियो आहे। जॾहिं त धरती धड़िन पारां हर सूरत में बैरिया टाउन जे गेट आॾो पहुचण जो अज़म कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे रोकियो वियो आहे, जंहिं सबबि कारकुननि पारां एहतिजाज कयो आहे। ठटे मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब ब्रोही। जी महबूब ब्रोही, छा अपडेट्स आहिनि? जी, बैरिया टाउन के खिलाफ इंस्पेक्शन कमेटी पारा ऐलानियल धरणो आहे, उनमें शिरकत लाइ ठटे सिजावल टंडो मोहम्मद खान ॿियनि इलाइक़नि मां जेके काफ़िला आहिनि उहे गगर फाटक ते जीअं पहुता आहिनि त उन्हनि खे रोकियो वियो आहे। वॾे अंग में पुलिस नफ़री उते मौजूदु आहे। वधीक पुलिस जा अटाला तलब कया विया आहिनि। कारकुन जो वॾो अंग जेको हिन वक़्तु गगर फाटक ते मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ कॉम्प्लेक्स जेके अॻवान आहिनि ठटे ज़िले माण्हुनि जी अॻवानी करे रहिया आहिनि, ख़ासि तौर ते जीएसएन मुआज़, जस्कम, STP ऐं उनखां अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, SUP ऐं पोलिस मज़ामत तहरीक, उन्हनि जा कारकुन जेके आहिनि वॾे अंग में गगर फाटक ते जीअं ई पहुता आहिनि त उन्हनि जी रस्ता रोक कई वई आहे। वॾे अंग में पुलिस उते पहुतल आहे, जंहिंखां पोइ छिकाइण वारी सूरत पैदा थी वई आहे। ख़ासि तौर ते कारकुननि ऐं कॉम्प्लेक्स कारकुन अॻवाननि ऐं पुलिस विच में जेके आहिनि हिन वक़्तु चकरियूं थियूं आहिनि। कुझु जेके कारकुन हाणे जेका सूरत साम्हूं आई आहे, कुझु कारकुन जेके आहिनि उहे जेके पुलिस जूं रुकावटूं तोड़े अॻिते वधण में कामयाब थी विया आहिनि। पुलिस जा वधीक अटाला तलब कया विया आहिनि, जॾहिं कारकुननि जो वॾो अंग उते एहतिजाज करे रहियो आहे। कॉम्प्लेक्स अॻवान नवाज़ शाह भाड़ा जी अॻवानी में एहतिजाज कयो पियो वञे। नारेबाज़ी जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु जेको इलाइक़े में वॾी अंग में पुलिस जेका आहे गगर फाटक ते पहुचाई वई आहे, उते गॾु कई पई वञे। वधीक जेके ज़रिया ॿुधाइनि था त ठटे मलीर ऐं सिजावल ऐं ॿियनि ज़िलनि मां पुलिस जेका आहे उते मुंहुं कराई वई आहे गगर फाटक ते। पर कारकुन जो हिकु वॾो अंग जेको उते मौजूदु आहे, जिन मां काफ़ी कारकुन जेके आहिनि उहे पुलिस जो जेको आहे जेके रुकावटूं आहिनि उहे तोड़े अॻियां वधण में कामयाब थी विया आहिनि ऐं कुझु कारकुन अञा ताईं उते एहतिजाज करे रहिया आहिनि। जी महबूब ब्रोही, तफ़सील अवां जी वॾी महिरबानी। सियासी समाजी अॻवाननि पारां काफ़िलनि खे रोकण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे, नारेबाज़ी बि कई वई आहे। सियासी समाजी अॻवाननि सां चकरिन खां पोइ पुलिस अटाला तलब कया विया आहिनि। बैरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ ठटे मां निकितल काफ़िले खे गगर फाटक वटि रोकियो वियो आहे। ॿिए पासे अवां खे अपडेट कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद